जी तो दोस्तों अज तक शहर शहदादपुर घुमाईंदुसि। शहर शहदादपुर में काफ़ी सारियूं खोड़ सारियूं सुठियूं जगहियूं जेके तक सैर कराईंदुसि। जीअं माई सोणी जो मज़ार है, मेहार जी मज़ार है, तक घुमाईंदुसि। शहदादपुर शहर के छोरन जो निपाज भी चयो वेंदो आहे। शहदादपुर शहर मीरन जो शहर है। मीर शहदाद खान जे नाले से शहर शहर शहदादपुर के सॼो वियो। शहदादपुर शहर दरिया की कप ते ठहियल शहर है, जैमें अज भी काफ़ी सारा आसार मौजूद हैं जेके शहर शहदादपुर के तमाम खूबसूरत सुहिणो ठाहिनि था। हिते जा शहरी तमाम घना मोहब्बत वंडीदड़ मेहमान नवाज़ आहिनि। तंहिंजे करे ही चयो वञे थो जेको शहदादपुर आयो तो शहदादपुर जो थो ही रहिजी वेंदो। मोहब्बत जो महराज माण्यो शहर शहदादपुर यार। मोहब्बत जो महराज माण्यो शहर शहदादपुर यार। सच्चा आशिक मदफन हिते सुणी मेहार। हिते हर को पखेड़े प्यार शहदादपुर शहदादपुर। ओ हिते हर को पखेड़े प्यार शहदादपुर शहदादपुर। मोहब्बत जो महराज माण्यो शहर शहदादपुर यार। मोहब्बत जो महराज माण्यो शहर शहदादपुर यार। सच्चा आशिक मदफन हिते सुणी मेहार। हिते हर को पखेड़े प्यार शहदादपुर शहदादपुर। हिते हर को पखेड़े प्यार शहदादपुर शहदादपुर। असांजी सिंधड़ी मिड़नी मुल्कन खां मोचारी, पर असांजे शहर जी मालिक कया ॻाल्हि नियारी। हूअ असांजी सिंधड़ी मिड़नी मुल्कन खां मोचारी, पर असांजे शहर जी मालिक कया ॻाल्हि नियारी। हिन शहर में नूंहं वली हिन 14 हिन चौधार। हिन शहर में नूंहं वली हिन 14 हिन चौधार। सच्चा आशिक मदफन हिते सुणी मेहार। हिते हर को पखेड़े प्यार शहदादपुर शहदादपुर। हिते हर को पखेड़े प्यार शहदादपुर शहदादपुर। नफ्सी दौर में भी अमुन जो गहवारो, कदें भी कोसा को न थिया भाईरा जहिड़ो भाईचारो। नफ्सी दौर में भी अमुन जो गहवारो, कदें भी कोसा को न थिया भाईरा जहिड़ो भाईचारो। मालिक हिन जो मान कयो वा जाने रब सतार। मालिक हिन जो मान कयो वा जाने रब सतार। नादरीन जी तो असां माई सोणी जी मज़ार ते असां हिते आया आहियूं अवां के माई सोणी जो अंदर जो हिस्सो भी ॾेखारींदुसि। माई सोणी ते पहिरियां मेला मलाखड़ा भी थींदा। मलाखड़ा मेला बंधन इन जी वजह अलाए छा आहे, पर असां इहा पुछा कछा कंदासीं इन दोस्तनि खे जेके हिते जा रहाकू हिते जा जेके अचण वारा आहिनि। माई सोणी जे मज़ार ते हलो तो अंदरियों हिस्सो अव्हांखे ॾेखारियां। वॾी महिरबानी। को पखेड़े प्यार शहदादपुर शहदादपुर।
मालिक कया गाल नियारी। हिन शहर में नूह वली हिन 14 हिन चौधार हिन शहर में। जी त नाज़रीन हिते जी आवाम खां पुछा कंदुसि त ही मेला ऐं मलाखड़ा छा जे करे कोन था लॻनि ऐं हिते जो मशहूरु आर्टिस्ट बि आहे राहिल जट साहब। असां उन खां थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। राहिल जट जी साईं तव्हां ॻाल्हायो। गुलाम नबी साहब इहो मेला त छा हिते को अहिड़ी क़िस्म जो का बि एक्टिविटीज़ न आहे असांजे शहर में। ऐं अपील कंदुसि पंहिंजे कामोरनि खे ऐं सिंध हुकूमत खे त असांजे शहर शहदादपुर में जेका ॾाढो प्यारो ऐं सुहिणो शहर आहे, हिते सोहिणी महिवाल ऐं जो दरगाह आहे, हिते तक़रीबन 30-35 साल थी विया आहिनि। हिते को बि अहिड़ी क़िस्म जो एक्टिविटीज़ कोन थी आहे जीअं मेलो चई सघे या अहिड़ो को मलाखड़ा उते थी सघनि। इहो 30-35 सालनि खां इहा एक्टिविटीज़ बंदि आहे। ऐं अपील कंदुसि पंहिंजे हुकूमत सिंध हुकूमत खे त इहा जेका इन जी शुरूआत कनि। महिरबानी। जीअं त नाज़रीन असां मौजूदु आहियूं मेहार जी मज़ार ते ऐं हिते जेको मुतवली आहे फ़क़ीर साईं इनायत अली शाह साहिबु, उन सां कुझु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं छा वजूहात आहिनि जो हिते जा रहवासी अञा ताईं एतिरो गौर नथा कनि ऐं मेलो बि नथो लॻे ऐं तक़रीबन 30 साल खां वठी मेलो बि नथो लॻे ऐं हिन जी वजह छा आहे ऐं इहो थोरो असां ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं सां। साईं इनायत अली शाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अर्ज़ु इहा त मेले जहिड़ा माण्हू खे पंहिंजो जोश ऐं शौक़ु हूंदो आहे। हिते जी सकावत खाते वारा को बि ध्यानु नथा ॾियनि ऐं हिते जी आवाम जेका आहे साहब का तवजो नथी ॾिए। ॾिसो दरगाह जी ज़बूं हाल लॻी पिया, को बि ठहरण लाइ तयारु कोन्हे, को बासर पार्टी शराब लॻाइनि थियूं। हीउ क़दीमी अरसो आहे, वरसो आहे, पर वरसे खे संभालण वारो केरु कोन्हे को। 400 साल थिया आहिनि पर केर बि जेको आहे संभालण वारो कोन्हे को बि घणी साईं कोन थिए। मेलो इन करे कोन थो लॻे। अॻे लॻंदो मेलो बाबन साहिबु हो, हिते एस सी साहिबु हूंदो, उन खां पोइ मेलो को कोन लॻे। तक़रीबन 30 साल खां मेलो कोन लॻे। साईं इनायत अली शाह साहिबु, छा वजह आहे? एॾी वॾी अज़ीम हस्ती आहे, एॾी वॾी अज़ीम हस्ती आहे, हिते में माई सोणी आहे या मेहार जी मज़ार आहे, इन ते अॼु ॾींहुं ताईं छो कमु नथो कयो वञे ऐं एतिरो ज़बून हालत में छो आहे? संभालण वारा असां सैद आहियूं, सैद बिरादरी वारा को मज़दूर हूंदो आहे। अॻु में आऊं हाणे ॿियो साईं आहे। बाक़ी हुकूमत का बि ध्यानु कान थी ॾिए। सकावत वारा खाते वारा कोन ध्यानु ॾियनि। को बि बस वारो या सरकारी अमलो को बि असां म्यूनसिपैलिटी में वियासीं, उन्हनि खे दरख़्वास्त लिखियूं, एस साहिब दरख़्वास्त लिखीसूं, हर ॻाल्हि में लिखीसूं, पर कंहिं बि असांखे सही मोट कोन ॾिनी। मोहब्बत जो महराज माण्यो शहर शहदादपुर यार, मोहब्बत जो महराज माण्यो शहर शहदादपुर यार। सच्चा आशिक मदफन हिते सूणी ऐं मेहार, हिते हर को पखेड़े प्यार शहदादपुर शहदादपुर। हिते हर को पखेड़े प्यार शहदादपुर शहदादपुर। हिते